कंदकोट बरसां बरसात सब घर किरण के नतीजे में 3 मासूम बारड़ा थले ते दबजी फौत थी विया। कंदकोट बरसां बी सेक्शन थाने जी हद में बरसात सब प्यारो सब्ज़ी जो घर किरी पियो, जंहिंजे नतीजे में 3 मासूम बारड़ा मौके ते फौत थी विया, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतनि ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौतनि में 7 सालनि जो वहीद, 5 सालनि जो रहमत ऐं 3 सालनि जी नीगरी नुसरत शामिल आहिनि। वाक़े सब घर में कोराम अची वियो, इलाइक़े में सोग छाइजी वियो। कंदकोट, घोसपुर, तंगवाणी ऐं करमपुर के आसपास में बरसात सबब घर ऐं दीवारूं किरण के नतीजे में 24 कलाकनि दौरान फौतनि जो अंगु 10 थी वियो, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। घर डालड़ी के अमड़न जन ढेड़ा बचड़ा लुड़ी आहू दाहू बुद्धि जी अड़ाव्या लुड़ी किया चामा त सिंध मोजी मुरके पई, सिंध सुध के पई, सिंध सुध के